स्टेशन गोरी निजाल जिपाल जेल जाए हो जाग भरी तस्कानी रसूल बजी तो सल्लल्लाहु अलैहि Shiraz download PC Wagon. You have a call. मुखे माफी देखणी मुझ दोहने देन दिसो मुखे माफी देखणी मुझ दोहने देन दिसो कहड़े मुहसामा घुमा तुझ धरती ते धनी मुझ दोहने मुखे माफी देखणी मौला मुझ दोहने देन दिसो तू ही पैदा कयो तू ही रोज़ी तुझी साईं तू ही पैदा कयो पर तू धनी तू खुदा तू कादिर मालिक कदीर रिज़्क़ रसाई सब कहीं तू राज पर बसीर के दुनिया दे घणी तू बनाई समीर कई के लठे रोटी कशमे करे सोराई से फकीर इल्म तो के अलीमया नकी रखे कोई वजीर खाराई तो खजाने मां नकी शदे को दिलगीर मखण माखियूं मिसरियूं ही मुल्क कयो थी मलीर तुंहिंजे दर ते थो सॾे ही अब्दुल वाहिद फ़कीर हाणे माफ़ी ॾेसि ख़बीर बंदे न बलोच के तू ही पैदा कयो तू ही रोज़ी तुझी साईं तू ही पैदा कयो तू ही रोज़ी तुझी रब रस्तो ॾेओ जंहिं में राज़ी तूं थी उमिरि अजाई गुज़री वई आ घणी मुझ दोहने देन ॾिसो मुखे माफ़ी देखणी मुझ दोहने देन ॾिसो उमिरि गुज़ारिश में गिफ़लत में मूं घणा साईं ॾींहं गुज़ारिश में गिफ़लत में मूं घणा साल महीना सॼा कहिड़ा ॻणे मां ॻणिया कोन नथो कंहिंखे वणा तर में नथो को ॻणे मुंहिंजे बने न ॾिसो मुखे माफ़ी देखणी मुंहिंजे दोहने न ॾिसो सारी उमिरि संभरंदे ॿुधन तमायो यत में वेही जायो वक़्तु विञायो यत में हाणे पछतायो यत में हसरत कहाणी मुंहिंजे दोहने न ॾिसो मुखे माफ़ी देखणी मुझे दोहने देन ॾिसो देह में पाण की वजह रोही थो मां चवां पंहिंजे दोहने ॾिसी रब रोई थो पां ॻोढ़ा गलनि जे मथां छपिरनि मां प्यासणी
मुझे दोहने दीन ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मोला मुझे दोहने ॾिसो चङा कोन्हनि के कया अब दिल दामल जेके अॻिते आख़िरत में कनि उन जी भल कर कादिर का कल साईं मुंहिंजा सॼीड़ा सुणी मुंहिंजे दोहने ॾिसो मूंखे माफ़ी ॾे खणी मुंहिंजे दोह